अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल सिंधी चैनल में खुश आमदीद। अॼु जो वीडियो जैज़ नेटवर्क वारनि जे लाइ आहे जेके दोस्त परेशान आहिनि ऐं उहे चाहिनि था त उहो जेको जैज़ तरफ़ां असांखे एडवांस मिलंदो आहे 15 रुपया या 30 रुपया उहो ऑटोमेटिक ई अची वञे थो ऐं असां चाहियूं था त उहो एडवांस जी सर्विस असां ख़तमु कयूं ऐं कोड जे ज़रिए तव्हां उहा सर्विस ख़तमु करे सघो था। अमूमन दोस्तों ॾिठो वियो आहे जॾहिं बि असां बिल्स कराईंदा आहियूं त डायरेक्ट ई असांजो एडवांस जेको वरितलु हूंदो आहे कटिजी वेंदो आहे ऐं उनजी टैक्स बि असांजो 7-8 रुपया कटिजी वेंदो आहे ऐं असां चवंदा आहियूं असांजो हरूभरू बिल्स हलियो वेंदो आहे। असां ऐं अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजी उहा सर्विस बंदि हुजे, तव्हां एडवांस वठो ई न, अहिड़ो कोड तव्हां लगायो जीअं तव्हांखे ऑटोमेटिक बैलेंस जेको एडवांस वारो आहे उहो अचे ई न, त उनजे लाइ मां हिकिड़ो कोड खणी आयो आहियां। उहो कोड तव्हां मिलायो ऐं सर्विस उहा ख़तमु कयो त इनशाला तव्हांखे कॾहिं बि उहो ऑटोमेटिक कोड न ईंदो ऐं जॾहिं तव्हां वरी वठणु चाहियो त उहो कोड मिलाए करे तव्हां वरी उहो एडवांस वठी सघो था। त हलूं था वीडियो जी तरफ़। उन खां पहिरीं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट में महिरबानी करे असांखे ॿुधाईंदा कयो त असांजा वीडियो तव्हांखे कीअं था लॻनि। त देरि नथा कयूं, तव्हां पहिरीं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो जेके नवां दोस्त आहिनि ऐं जेकिन पुराणनि दोस्तनि असांखे सब्सक्राइब पहिरीं ऑलरेडी करे छॾियो आहे त उन्हनि जी वॾी महिरबानी। त हलूं था, तव्हांखे मां ॿुधायां थो उहो कोड कहिड़ो आहे। तो दोस्तों डायल पैड में तव्हांखे अचणो आहे ऐं डायल पैड में तव्हांखे कोड मिलाइणो आहे एडवांस ख़तमु करण जे लाइ *11*2 वरी स्टार वरी 4 वरी हैश। इहो कोड बि आहे ऐं ॿियो कोड बि आहे। ईअं तव्हां वीडियो ख़तमु न कजो अध में। हीउ पहिरीं कोड तव्हां हीउ मिलाए जॾहिं मिलाईंदव त तव्हांखे हिते तव्हांखे हीउ कुझु लिखियलु आहे मौजूद सारे ऑफर और सब्सक्राइब करने के लिए एक दबाएं। हिते तव्हां हिकिड़ो मिलाइजो। हिकु मिलाइण सां तव्हांजी इहा सर्विस जेको आहे हिते ख़तमु थी वेंदी। ऐं वरी ॿियो कोड बि आहे, उहो बि तव्हांखे मां ॿुधायां थो। हिते तव्हांखे ऑटोमेटिक जेको आहे त एडवांस न मिलंदो। हीअ सर्विस तव्हांजी जेको आहे त मूंखे मां ऑलरेडी करे छॾी आहे, इन करे मूंखे चवनि था त सब्सक्राइब नहीं है, त मां वटि एडवांस जी पहिरीं सर्विस ख़तमु थियल आहे। त हाणे वरी ॿियो कोड आहे, उहो कोड बि तव्हां साॻे तरीक़े सां उहो ॿियो कोड बि तव्हां मिलाईंदव। हीउ कोड हुयो ऑटोमेटिक एडवांस न अचण जो ऐं हाणे कोड आहे एडवांस ख़तमु करण जो *11*2 हैश। इहो माना तव्हांखे एडवांस मिलंदो ई कोन हीउ जॾहिं तव्हां कोड मिलाईंदव त। हीउ कोड आहे ऐं एडवांस अगरि तव्हां वरी जॾहिं वठणु चाहियो त उन महिल तव्हां *11*2 हैश मिलाए करे एडवांस वठी सघो था। इहे ॿ कोड हुया, तव्हां ॿई मिलायो, इनशाला तव्हांखे ऑटोमेटिक कॾहिं बि जेको आहे त तव्हांखे एडवांस न मिलंदो ऐं तव्हांजो बैलेंस जेको आहे त बची वेंदो। त उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे हीउ बि वीडियो मुंहिंजो पसंदि आयो हूंदो ऐं सिंधी टेक्निकल सिंधी चैनल आहे ऐं सिंधी ज़बान में आहे, सिंधी ॿाहिरनि जे लाइ आहे। त सिंधी इनशाला मुंहिंजे चैनल खे सपोर्ट कंदा। त इजाज़त वठंदासीं। अल्लाह हाफ़िज़।